दोस्तों अज तव्हांखे अपडेट ॾींदासीं आज़म मैंगल के बारे में। आख़िरी वीडियो ही दुलाब ड्रामे जा जेका खुशी खुशी में शूट कया हुआ फरज़ंद मलिक खजू ऐं जेको आहे आज़म मैंगल कुछ ॿिया दोस्त आख़िरी सीन शूट किया हुआ। ही मेकिंग वीडियो आहिनि ऐं ॾाढो ज़बरदस्त आज़म मैंगल ख़ुशि हुयो इन टाइम ऐं ॾाढो ख़ुशि मूड में भी हुयो ऐं कुछ टिकटॉक भी ठाहिया हुआ। बहरहाल दोस्तों दुलाब ड्रामो एक बेहतरीन सीरियल है जैसी तारीफ़ जेतरी कजे घटि है, जैमें आज़म मैंगल वही मेहनत कई है, वॾा नए नमूने से नई कहानी ऐं फरज़ंद मलिक खजू भी सुठी मेहनत कई है। बई अदाकार ऐं सब ॿिया जेका अदाकार आहिनि उन्हनि भी बेहतरीन मेहनत कई है। दुलाब ड्रामो एक पंहिंजे वक्त जो शाहकार ड्रामो है। 2025 में दोस्तों ही रिकॉर्ड ठाहींदो ऐं जीअं ज़हर ज़िंदगी रिकॉर्ड टोड़िया ही भी टोड़ींदो इंशाल्लाह। हिन ड्रामे जी वॾी ॻाल्हि आहे ऐं वॾी सुठी कहाणी आहे, सुठे नमूने सां पेश कई पई वञे सुठी लोकेशननि ते। हिन जी पहिरियों स्पेल मुकमिल थी चुको आहे, हाणे ॿिए स्पेल जी तैयारी हलंदी ऐं पहिरें स्पेल जी जेको आहे एडिटिंग हली रही आहे। तमामु जल्द टीज़र साम्हूं अची वेंदा। उहे टीज़र जीअं साम्हूं आया तव्हां सां असां अपडेट शेयर कंदासीं सभ खां पहिरियां। जेका भी अपडेट ईंदी वेंदी तव्हां सां दुलाब ड्रामे जे बारे में इन चैनल ते उदासी टीवी ते तव्हां सां शेयर कंदा वेंदासीं, रिव्यू कंदा वेंदासीं, ड्रामा रिव्यू। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी खे लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।